गुलाम उलामा बाबूजान हिंगोर जो रिपोर्ट मुताबिक 12 रबीउल अव्वल ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हज़ारे आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिरकत गुलामुल्लाह शहर में 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन सिलसिले में मौलवी अब्दुल क़य्यूम ओठार ऐं मौलवी मोहम्मद उस्मान जी अॻवाणीअ में हिकु अज़ीमुशान रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई। रैली दौरान लब्बैक या रसूल अल्लाह ऐं सरकार जी आमद मरहबा जे नारनि सां शहर जूं घिटियूं गूंजी उथियूं। शिरकत कंदड़नि पारां नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार कियो वियो। रैली खे ख़िताब कंदे उलमाए कराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक सुन्नतुनि ऐं दीन इस्लाम बाबति रोशनी विधी। इन्हनि चयो त नबी करीम पूरी आलिम लाइ रहमत बणिजी आया ऐं संदनि तालीमात इंसानियत लाइ मोहब्बत अमन ऐं भाईचारे जो पैगाम आहिनि। उलमाए कराम चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा आख़िरी नबी ऐं रसूल आहिनि। संदन बाद को बि नबी न ईंदो। मुसलमाननि खे घुरिजे त नबी करीम जे सुन्नतुनि ते अमल कंदे संदन ॾसियल वाट ते हलनि ऐं पाण में प्यार मोहब्बत ऐं भाई